इन वक्त असां नवकोट किले ते मौजूद आहियूं। गुज़िरियल 2 जनवरी ते नवकोट किले जी हिकु फेस वीडियो वायरल थी हुई। वीडियो वायरल थियण बैदि थकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार शाह पारां मामले जो नोटिस वरितो वियो हो। नोटिस वठण बैदि किले में ड्यूटी ते मुक़रर 3 मुलाज़िमनि वालम भील, प्रकाश ऐं रामचंद खे ड्यूटी तां हटायो वियो हो ऐं SSP थरपारकर खे पिणु इहो ख़त लिखी चयो वियो हो त मौजूदा 3 मुलाज़िमनि ऐं अॻूणनि 3 मुलाज़िमनि ख़िलाफ़ जांच करे कार्रवाई कई वञे त हीअ वीडियो जेका आहे उहा कीअं वायरल थी ऐं कंहिं वायरल कई आहे। ऐं उन वीडियो वायरल थियण बैदि जेको आहे आर्कियोलॉजी जो DG उन पारां पिणु इहो ॿुधायो वियो हो त जल्द नवकोट किले ते जेको आहे CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं। ऐं गुज़िरियल ॾींहुं आर्कियोलॉजी जे DG फतेह शेख पारां नवकोट किलो पहुची नवकोट किले अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते 12 खां वधीक जेके आहिनि CCTV कैमराऊं लॻायूं वेयूं आहिनि। DG पारां इहो पिणु चयो वियो आहे त हिन जेके कैमराऊं लॻायूं वेयूं आहिनि इन्हनि कैमराउनि खे नवकोट में मौजूदु स्टाफ समेत हैदराबाद ऐं कराची में वेठल मुख़्तलिफ़ टीमूं जेके आहिनि उहे मॉनिटर कंदियूं ऐं इन्हनि ते नज़र रखंदियूं। DG पारां इहो बि चयो वियो आहे त कुझु ॾींहंनि बैदि जेको आहे नवकोट किले अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बोर्ड पिणु लॻाया वेंदा ऐं इन्हनि बोर्डनि ते इहो पिणु लिखियो वेंदो त कैमरा जी अखि तव्हांखे ॾिसी रही आहे, जंहिंजे करे हाणे किले अंदरि कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी हरकत जेका आहे उहा न कई वञे। ऐं DG पारां इहो पिणु चयो वियो आहे त हिन वक़्तु जेको आहे किले में मौजूदु मुलाज़िमनि खे पिणु सख़्तु हिदायत कई वई आहे त अहिड़ियुनि हरकतुनि ते नज़र रखनि ऐं कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो जेको आहे वाक़ो किले अंदरि पेश न अचे। जी।